भाऊ हिते वारदात थी आहे, फुरत थी आहे। असां शहरी माण्हू आहियूं, असां ॾाढी बेवाजिबी थी आहे। हिते वेठा हुआसीं होटल ते, फुरत थी आहे, विड़िया बि आहिनि ॾाढो असां सां। उन खां अलावा असांखा मोबाइल खसी अथनि, बाइकूं खसियूं अथनि। मां पाण शहर जो रहंदड़ आहियां, रेशम गली जो फराज़ नालो आहे, पवंवर आहियां मां। अच्छा, घणा ॼणा हुआ फुर करण वारा? 4 ॼणा हुया, ॿिनि खे हथियार हुया, 2 ईअं हुया हथियारनि जे बग़ैर चढ़ी आया मथे। असां पाण में वेठा हुआसीं, ईअं गेम पिया खेॾूं लूडियो पाण में दोस्त। अच्छा जी फराज़, तव्हांखां छा फुरिया आहिनि भाऊ? भाऊ असांखा मोबाइल खसी अथनि, बटूं खसियो अथनि, उन में घणियूं मोबाइलियूं हुया? 2 मोबाइलियूं मुंहिंजियूं, हिकिड़ी वीगो टेल हुई, ॿी Y33 मोबाइल हुई, हुन जी वीवो जी हुई। उन खां अलावा बाइक 125 मूंखां खसी अथनि। उन खां अलावा विड़िया आहिनि असां सां तमामु घणो, शटर भॻा अथनि, यको हिते विड़िया आहिनि। विच में केर बि असांजे विच में न आयो आहे। हितां माण्हू ईंदा वेंदा, होटल वारा मौजूदु बि हुया, हर शइ। उनजे बावजूद बि शहर जा माण्हू एॾी असां। अच्छा, हू हिकिड़ी बाइक ते घणा ॼणा आया? हिकिड़ी बाइक ते 4 ॼणा हुया, 2 खे हथियार हुया, बट धट बि असांखे हया अथनि, 2 खे हथियार न हुया, चढ़ी आया मथे सभु हुते। अच्छा सही। दादा तव्हांखां छा खसिया आहिनि भाऊ? ऐं मूंखां 2 मोबाइलियूं खसियूं अथनि, 125 आहे गाॾी असांजी। असां ॿई भाइर आहियूं पाण में, मुंहिंजो सईद अली नालो आहे। मूंखां 125 15,000 रुपया बटूं में कैश, 2 मोबाइलियूं, उन में NIC कार्ड, 8-10 बट आया अथनि असांखे। हे शटर आहे जेको भॻो अथनि, हिन में बंदि करे असांखे 10 खां 15 मिंट पिस्टल जे ज़ोर ते प्रेशराइज़ कयो अथनि। आवाम अच्छा, तव्हांखे यरगमला भरायूं वेठा? बाइका ते जीअं चइबो आहे, हिकिड़ो पिस्टलनि जे ज़ोर ते माना विड़िया बि अहिड़ो तरीक़े सां न जीअं हिननि जेको माना बेदर्दी वारो हिसाबु हूंदो आहे। शहरगिरी आहे, कारोबारी माण्हू आहे त नाइली त असांजे गवर्नमेंट जे हिसाब सां। अच्छा सही आहे। नालो छा आहे भाऊ? रहमान नालो आहे, मां तारा। मूंखां हिते आया 4 ॼणा हुया, असांखां फुर करे। मूंखां 2 मोबाइल खसियनि, पैसा हुया उहे कैश खसियनि असांजे। हिते विड़िया असां यको। अच्छा, हिते पिस्टल असांजे मथां करे, असांखे जेको गाॾियूं घणियूं टोटल? असांजी 2 ॿ गाॾियूं खसी अथनि तव्हांखां? मोबाइलियूं घणियूं टोटल? मोबाइल 6 मोबाइलियूं, 6 मोबाइलियूं, 2 गाॾियूं। हिकु मोबाइल तुंहिंजी, 2 सईद जूं, हिकिड़ी फराज़ जी, हिकिड़ी मेमण छोकिरे जी, हिकिड़ी सुहेल बिरोई जी। जेको गाॾी सीधी। अगल तव्हां छा चवंदव? शहर जा माण्हू ऐं ॿाहिरनि मुंहिंजा नंढा हिते वेठा होटल ते, छोकिरा संगत वारा गॾु चांहि ए भाऊ बिरोई आहे। 12 जे टाइम ते हिननि खां हथियारनि जे ज़ोर ते 4 नामालूम माण्हू हथियारनि जे ज़ोर ते हिननि खां विड़िया पिया आहिनि। पुलिस बि आई आहे। हिकिड़ी गाॾी हुई असांजी 125 ऐं असांजे पाड़े जो आहे सुहेल बिरोई, हुनजी गाॾी हुई सीधी। उहे हिननि खां 2 गाॾियूं खणियूं अथनि, मोबाइलियूं पूरियूं अथनि। हिकिड़ी ॿी मुंहिंजे भाउ खां मोबाइल फुरी अथनि, सुहेल खां मोबाइल फुरी अथनि, हिन छोकिरे रहमान अतार खां मोबाइल फुरी अथनि। 15 मिंट होटल वारो बंदि करे, यरगमाल करे अंदर विड़िया आहिनि। 15 मिंट मुसलसल 15 मिंट पूरो विड़िया आहिनि अंदर। शटर भॻो आहे जेको विड़िया आहिनि अंदर बंदि करे ऐं हिननि खे अरे पुलिस बि आई आहे तव्हां कोशिशि करे ऐं हिननि सां सॼी वारदात सरियाम करे विया आहिनि। हितां ई कुझु क़दम शहर जा असां शहरी माण्हू आहियूं। पुलिस टिकट लॻी पई आहे ऐं नाजाइज़ आहे। शहर जा माण्हू ब्याज बि आहे जेको आहे सो राति जो होटल ते वेठा आहिनि, छोकिरा चांहि था पीअनि। उन खां पोइ हेॾी वॾी वारदात। छोकिरा चवंदा 15 मिंट अवल मोबाइल बि त डपी वई आहे, माना मेयर जी पुलिस कुझु बि न आहे। इन खां